चंद्र की जय। भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की जय। सात संगत जी सतों अध्याय ता श्रवण करे वतवा। अज ता श्रीमद भगवद गीता जे सतें अध्याय जो महत्तम श्रवण करे रहा। भगवान महादेव चवन था त हे पार्वती हाणे मां सतें अध्याय जो महत्तम ॿुधायां थो, जंहिंखे ॿुधी कननि में अमृत भरजी वेंदो आहे। कि पाटलिपुत्र नाले हिकु नगर आहे जिते ॾुखियाईअ सां पहुची सघिबो आहे, जंहिंजो दर ॾाढो ऊंचो आहे। पाटलिपुत्र नगर, उन नगर में शंकुकर्ण नाले हिकिड़ो ब्राह्मण रहंदो हो। शंकुकर्ण उन गणिका वृत्तीअ जो सहारो वठी घणो धन कमायो, पर न कॾहिं पितरनि जो श्राद्ध कयो न देवताउनि जी पूजा। वो धन कमाइण में लगी रुगो राजाउनि खे ई भोज ते संग कंदो हो। हिक समय जी ॻाल्हि आहे, उन ब्राह्मण पंहिंजे चौथे शादीअ ऐं पुटनि ऐं माइटनि सां गॾु सफ़र कयो। चौथे शादीअ जे लाइ, यानी 3 थी चुकी हुअसि। वाट ते अधु राति जो जॾहिं हू सुम्ही पियो, तॾहिं हिकु नांग अची संदसि बाह में डंग हयो। चओ हरे राम। डंग लॻण खां पोइ संदसि हालत अहिड़ी थी पई जो दवा ऐं मंत्र आदिक बि संदसि शरीर जी रक्षा लायक न रहिजी विया। ॾिसंदे ॾिसंदे थोड़ी झट में उन जा प्राण पक्षी उॾामी विया। चओ हरे कृष्ण। उन ब्राह्मण जो नालो छा हुयो? शंकुकर्ण। हाणे शरीर छॾिजी वियो, आत्मा त मरंदी नाहे। आत्मा शरीर बदलियो, ख़बर तो कहिड़ो शरीर मिलियो? प्रेत जो। चओ हरे राम। प्रेत बणिजी वियो। पोइ घणे वक़्त खां पोइ हू प्रेत नांग जी जूण में जायो। ॾिसो, जहिड़ा कर्म थींदा आहिनि तहिड़ा शरीर मिलंदा आहिनि। असां माण्हू ठहियल पिया आहियूं त बेख़बर, कोई मतिलब ई न आहे। मस्त पंहिंजे खाई पी निंड करे जिंदगी ख़त्म था कयूं। लेकिन इन खां पोइ छा थियणो आहे पतो आहे? कर्मनि जे अनुसार चोला मिलंदा आहिनि। भक्ति करे वठो भाई, भक्ति करे वठो। हे केवल कुछ समय जो अवसर आहे। मौज मस्ती करण जे लाइ मनुष्य जो शरीर न आहे। सुख पाइण जे लाइ स्वर्ग आहे, दुख पाइण जे लाइ नरक आहे, कर्म करण जे लाइ मनुष्य लोक आहे। चओ हरे राम। पहिरियों प्रेत, वरी छा बणिजो? नांग। संदसि मन धन जी लालच में छो जो फाथल हो। उन पूर्वले जन्म जूं ॻाल्हियूं यादि करे सोचियो, मूं पंहिंजे घर जे ॿाहिरां जेको धन पूरे रखियो आहे, पंहिंजे पुटनि खे तंहिंखां परते करे पाण ई उन धन जी रक्षा कंदुमि। हाणे ॿुधायो, हिकिड़े ॾींहुं नांग जी जूण खां बेजार थी हू पंहिंजे पुटनि जे सपने में आयो ऐं पंहिंजो कष्ट ॿुधायईं। सुबुह उथी संदसि पुट पाण में हिक ॿिए खे सपने जी ॻाल्हि ॿुधाइण लॻा। तिन मां विचों पुट कोडर हथ में खणी घरां निकितो ऐं जिते संदसि पीउ नांग जी जूण में रहंदो हो उते वियो। जेतोणीकि उन छोकर खे धन वारी जाइ ठीक सां सुञातल कोन हुई, पर उन ॿिर जी निशानी ॾिसी निश्चो कयो ऐं लालच में उते खोटण शुरू कयो। तॾहिं उन ॿिर मंझां हिकु वॾो भयानक नांग निकितो। चओ हरे कृष्ण। छा निकितो?
चवण लॻो त अड़े बेअकुल तूं केरु आहीं, छा लाइ आयो आहीं, ऐं ॿिर छो थो खोटी, कंहिं तोखे मोकिलियो आहे, मूंखे समूरी ॻाल्हि ॿुधाए। पुट चयो त मां तव्हांजो पुटु आहियां, मुंहिंजो नालो शिव आहे, मां राति में ॾिठल सपने खां अचरज में पइजी हिते धन खोटण आयो आहियां। पुट जी अहिड़ी वाणी ॿुधी नांग खिलंदे वॾे वाके चवण लॻो, जे तूं मुंहिंजो पुटु आहीं त मूंखे जल्द मुक्ति ॾियार। मां पूर्बले जन्म जे पूरियल धन लाइ नांग जे जूण में जायो आहियां। चओ हरे राम। पुट पुछो त बाबा तव्हांजी मुक्ति कीअं थींदी, मूंखे सो उपाउ ॿुधायो। तॾहिं नांग चयो त हे पुट, श्री भगवत गीता जे अमृत जहिड़े सतें अध्याय खे छॾे मूंखे मुक्ति ॾियण लाइ त तीर्थ दान तप ऐं यज्ञ जी बि ताक़त नाहे। रुगो श्री गीता जो 7 अध्याय इहो ई प्राणनि जे बुढ़ापे मौत आदि सब जो दुख लाहे सघंदो आहे। हे पुट, मुंहिंजे श्राप जे ॾींहुं, मुंहिंजे श्राद्ध जे ॾींहुं, जंहिं ॾींहुं श्राद्ध थींदो आहे, श्री गीता जे 7 अध्याय जो पाठ करण वारे ब्राह्मण खे श्रद्धा सां भोजन कराए, इन सां बिला शक मुंहिंजी मुक्ति थी वेंदी। पंहिंजी ताक़त मूजिब श्रद्धा सां वेद विद्या जे ॼाणू ॿियनि ब्राह्मणनि खे बि भोजन कराइजाए। नांग जी जूण में पयल पीउ जा वचन ॿुधी सभिनी पुटनि आज्ञा मूजिब कयो। तॾहिं शंकु करण पंहिंजो नांग वारो शरीर छॾे ॾिनो, दिव्य देह धारण कई, सॼो धन पंहिंजे पुटनि जे अधीन करे उन्हनि खे सौंपे छॾियो। पीउ खां धन पाए सभई पुट बि ॾाढो प्रसन्न थिया। उन्हनि जी ॿुधी धर्म जे कमनि में लॻल हुई, तंहिं करे उन्हनि खूह तलाव खोटाइण, यज्ञ करण, मंदिर ठाराइण लाइ धन लॻायो ऐं अन्नशालाऊं बि ठहिरायूं। इन तरह श्री गीता जे 7 अध्याय जो सदाई जाप कंदे उन्हनि बि मोक्ष प्राप्त कयो। चओ हरे राम। शंकु करण जे संतान पुटनि बि। हे पार्वती, ही 7 अध्याय जो महात्म्य आहे, जंहिंजो रुगो श्रवण करण सभिनी पापनि खां मुक्त करे छॾींदो आहे। हे देवी, ही 7 अध्याय जो महात्म्य मूं चयो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 8। अहिड़े नमूने भगवान जे वचननि खे ॿुधी करे श्रवण करे कुझु पंहिंजो समाधान कराइण जे लाइ भक्त अर्जुन महाराज प्रश्न था कनि श्री कृष्ण भगवान खां। अर्जुन चयो त हे पुरुषोत्तम, जंहिंजो तव्हां वर्णन कयो आहे 7 अध्याय में, तव्हां ब्रह्म ज्ञान ॿुधो, आत्म ज्ञान, कहिड़ा संत मुनि जेके विषय विकारनि खां दूर थी मोह ममता खां निरंतर भगवान में लॻी वेंदा आहिनि, उहे भगवान खे पाए वठंदा आहिनि, तत्व सां लीन थी वेंदा आहिनि। त हाणे अर्जुन प्रश्न था कनि त हे पुरुषोत्तम श्री कृष्ण, जंहिंजो तव्हां वर्णन कयो आहे कि ब्रह्म सो ब्रह्म छा आहे, तव्हां चओ था अध्यात्म, अध्यात्म छा आहे, कर्म छा आहे, ऐं अधिभूत नाले सां छा चयो वियो आहे, अधिदेव नाले सां छा चयो वियो आहे। हे मधुसूदन, हिते अधियज्ञ केरु आहे ऐं उहो इन शरीर में कीअं आहे। तव्हांजे भक्तनि जे अंत समय तव्हां
कहिड़ी रीत ॼाण पवंदा आहियो। चओ हरे राम। केॾा सवाल पुछिया आहिनि अर्जुन महाराज। ब्रह्म छा आहे हिकु, ॿियो अध्यात्म छा आहे, टियों कर्म छा आहे, अधिभूत छा आहे चार, अधिदेव छा आहे पंज, अधियज्ञ केरा छह, ऐं हिन शरीर में उहो कीअं आहे सत, ऐं तव्हांजे भक्तनि जे अंत समय तव्हां कहिड़ी रीत सां सम्झ में ईंदा आहियो। 8 सवाल कया। चओ हरे कृष्ण हे हरे। यानी केॾो ध्यान सां अर्जुन महाराज गीता ॿुधनि था। हिकु ॿ सवाल ई मुश्किल सां ईंदो आहे। 8 सवाल हिकु साथ प्रश्न कया। भक्त अर्जुन जा ये सवाल करण ते श्री कृष्ण भगवान चवनि था, हे अर्जुन ब्रह्म केरा, परम अक्षर यानी जंहिंजो कॾहिं बि नास न थींदो आहे, अहिड़ो सच्चिदानंद परमात्मा ब्रह्म आहे। चओ हरे राम। जेके असां चवंदा आहियूं ओम, चवंदा आहियूं न, कॾहिं बि कोई मंत्र शुरू कंदा आहियूं, जीअं भूर्भुवः स्वः चवंदो त पहिरियों ओम भूर्भुवः स्वः, है न, त्वमेव माता, ओम त्वमेव माता, है न। जंहिं बि मंत्र खां पहिरियों ओम उच्चारण करणु शुभ थींदो आहे। ऐं ओमकार प्रणव अ उ म 3 अखरनि सां ठहियलु आहे। ओमकार चवनि था श्री कृष्ण भगवान मां ही आहियां, यानी भगवान ही उहे परमात्मा आहिनि, सच्चिदानंद आहिनि, उहे ई ब्रह्म आहिनि। ब्रह्मा चवंदो त ब्रह्मा जी थी आहे, चैन मुखनि वारा, आजी मात्रा जुड़ी वई त ब्रह्मा यानी चतुर्मुख ब्रह्मा जी, ऐं ब्रह्म चव त यानी परमात्मा भगवान। तव्हां श्री कृष्ण चई था सघो, राम जी चई था सघो, विष्णु भगवान चई था सघो, निरंकार भी चई था सघो। हे अर्जुन परम अक्षर यानी जंहिंजो कॾहिं नास न थींदो आहे, अहिड़ो सच्चिदानंद परमात्मा ब्रह्म आहे। पंहिंजो स्वरूप असां केरु आहियूं, असां ई जीवात्मा आहियूं। चओ हरे राम। त जीवात्मा ही पाण खे शरीर सम्झी वेठा आहियूं, पर जॾहिं असांखे सत्संग कीर्तन गीता जे द्वारा पतो थो पए त रे कमाल आहे, मां त शरीर आहियां ई कोन। माण्हू जी ज़िंदगी गुज़री वेंदी आहे, सभिनि खे थोरी गीता ॿुधण लाइ मिलंदी आहे। माण्हू इन ई धुन में मरी वेंदा आहिनि कि मां मरां थो, त वीचारा दुखी थींदा आहिनि। गीता जे द्वारा पतो पवंदो आहे त मां त शरीर आहियां ई न, ही शरीर मरंदो पोइ बि मां न मरंदुमि, त अभय थी वेंदो आहे, आनंद में भरिजी वेंदो आहे। इहो आहे अध्यात्म ज्ञान। कहिड़ो ज्ञान आहे? अध्यात्म। इनखे चयो वियो आहे जेको नथो नज़र अचे उनखे सम्झणु आत्मज्ञान, अध्यात्म ज्ञान। उहो अध्यात्म असां ई त आहियूं न, जीवात्मा। पाण खे शरीर सम्झी वेठा आहियूं त देह सम्झी वेठासीं, शरीर काया, पर जॾहिं पतो पियो महसूस कयोसीं त मां शरीर न आहियां। ओहो सो अहम, मां त उहो ई आहियां, भगवान जो अंश। त जीवात्मा अध्यात्म नाले सां चयो वेंदो आहे। ऐं प्राणिन में भाव खे पैदा करण वारो शास्त्रनि जे मूजिबि यज्ञ करण, दान करण, हवन आदिक जो त्याग कर्म जे नाले सां जातो वेंदो आहे। चओ हरे राम। जेको बि असां कयूं था पिया शुभ, उहो कर्म आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। उत्पत्ति नास धर्म वारा सब पदार्थ अधिभूत आहिनि। संसार जेको बि ॾिसो था, उत्पत्ति नास थियण वारो आहे। धर्म वारा सब पदार्थ इन्हनि खे अधिभूत चयो वियो आहे। छा चयो वियो आहे? अधिभूत। ऐं ब्रह्मा अधिदेव आहिनि।
यानी ब्रह्मा जी द्वारा भगवान जी की रचना कराई संसार अधिभूत ऐं ब्रह्मा जी अधिदेव। ब्रह्मा जी जो नालो छा आहे? अधिदेव। ऐं देह धारण में श्रेष्ठ अर्जुन, हिन शरीर में मां ही वासुदेव विष्णु रूप सां अधियज्ञ आहियां। भगवान जो नालो ही अधियज्ञ। भगवान पाण ही घट घट में जेके विराजमान आहिनि उहे वासुदेव श्री कृष्ण ही अधियज्ञ आहिनि। ऐं अंत समय वारो जेको सवाल कयो अर्जुन, त जेको माण्हू अंत समय मुंहिंजो ई सिमरन करे शरीर खे छॾे छॾींदो आहे सो मुंहिंजो साक्षात स्वरूप प्राप्त कंदो आहे, इन्हीअ में कोई भी शक कोन्हे। अंत समय कीअं तव्हां प्राप्त थींदा आहियो? त भगवान चवनि था अंत समय कंहिंखे मुंहिंजी यादि अची सिमरन अची वई, स्मृति अची वई त उहो मूंखे ई प्राप्त थींदो। चओ हरे राम। अंत काल नारायण सुमरे, ऐसी चिंता महजे मरे। बदत त्रिलोचन ते नर मुक्ता, पीतंबर वाके हृदय बसे। भाई त्रिलोचन महाराजन चवनि था त अंत समय जेको भगवान वासुदेव खे पीतांबरधारी भगवान खे यादि कंदो आहे त उन जे हृदय में श्री कृष्ण भगवान अची वेही रहंदा आहिनि। भगवान पाण उन जी रक्षा कंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद।